अस्सलामुअलैकुम एंड नमस्ते। ओके मेहरबानी दोस्तों कीअं आहियो तव्हां? और मूंखे तो तव्हां तैयार लगो पिया ऐं तव्हां माशाल्लाह पंहिंजा ग्रुप मूं तव्हांखे जी कल चयो हो त तव्हां मुंहिंजे क्लास खां अॻु में ई हिननि जी तैयारी करे छॾी आहे। ॾाढो सुठा सुठा तव्हां ग्रुप्स जा नाला ॾाढो सुठो बहितरीन। दोस्तों रेडी आहियो पढ़ाई जे लाइ? ठीकु आहियो? अच्छा यार बरसात जे करे थोड़ी मुंहिंजी तबियत कुछ खराब अथव। ठीक है मुझे जुकाम है ऐं रात मुझे बुखार भी हो पर खैर अचो तो पढ़ाई शुरू करियो था। तहां तो ठीक आयो न? पांजी सेहत जो जरूर ख्याल रखो। ओके शागिर्द साथियों अॼो की पढ़ाई की शुरुआत पाण कंदासीं लतीफ़ सरकार के भलारे बैत से। लतीफ़ सरकार फरमाए थो मरण अगे जे मुआ से मरी थिया न मात हूंदा से हयात जीअणा अगे जे जिया। लतीफ़ सरकार हिन बैत में असुल में मरण खां अॻु मरण जो फ़लसफ़ो बयान थो करे। मरण खां अॻु मरण जो मतलब आहे पंहिंजे पाण खे कंहिं आला मक़सद जे लाइ वक़फ़ करे छॾ। मरण खां अॻु मरण ई उहो फन आहे जंहिं सीट जी सघे थो। हिकिड़ो माण्हू जेको पंहिंजी खल में जिए थो उहो थोड़ी जिंदगी जिए थो पर उहो माण्हू जेको हज़ारे दिलनि में धड़के थो पंहिंजो पाण खे ॿियनि जे लाइ वक़फ़ करे थो हज़ारे दिलनि में धड़के थो उहो माण्हू ईअं आसानी सां नाहे मरंदो। उहो मौत खे मात ॾींदो आहे। जो जेको आला मक़सद आहे उहो आहे ई ॿियनि जे लाइ पाण खे वक़फ़ करणु बल्कि ॿियनि जे लाइ न। हिन धरती ते जेके पाण रहूं था पखी फुफड़ वण टिण माण्हू ये सब हिक ॿिए सां जुड़ियल आहे। उन जे करे ॿियो केर बि कोन्हे पाण सभु हिक आहियूं। छा तव्हां सिंध सतह जे पंहिंजे सिंध जे कंहिं अहिड़े माण्हूअ खे सुञाणो था जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ खे ॿियनि जे लाइ वक़फ़ करे छॾियो हुजे? जी तव्हां ॿुधायो। सर मिस्किन जान खान कोसो जो सर असा प्राइमरी में पढ़ियो जो सर केतरे माण्हुनि जो भला कम कया हुआ। वेरी गुड मिस्टर तीरथ तव्हां तमामु सही जवाब ॾिनो। मिस्किन जहान खान खोसे खां अलावा सिंध जो को ॿियो माण्हू तव्हांजे ज़हन में आहे जंहिं पंहिंजो पाण ॿियनि जे लाइ वक़फ़ करे छॾियो हुजे? मिस्किन जहान खान खोसो वॾो माण्हू हो। जी बाबा तव्हां ॿुधायो। सर अब्दुल सत्तार ईदी आहे जंहिं सर केतिरा एम्बुलेंस ठाही हुई जंहिं सर वेरी गुड ॾाढो सुठो मिस्टर मुकेश तव्हां तमामु सही ॻाल्हायो ऐं ज़बरदस्त अब्दुल सत्तार ईदी। मिस्किन जहान खान खोसो समेत ॿिया बि सिंध में जाम सारा अहिड़ा माण्हू रहिया आहिनि जिन वॾा वॾा कम कया आहिनि पर अॼु जेको पाण पढ़ंदासीं पंहिंजे कच्छ जेको पढ़ाई जो मौज़ू आहे सो आहे अब्दुल सत्तार ईदी। ठीकु आहे अब्दुल सत्तार ईदी बाबत पाण मालूमात हासिल कंदासीं। अचो पंहिंजे किताब ते पंहिंजा किताब खोलियो। किताब जो सुफ़ो नंबर आउं तव्हांखे ॿुधायां थो। किताब जो सुफ़ो नंबर आहे 16। खोले वरितो बाबा? सुफ़ो नंबर 16 तव्हां खोले छॾियो? शाबाश। हाणे सभु खां पहिरीं ईदी ते पाण ॻाल्हायूं था पर अचो त पहिरीं ॿुधूं पाण खे किताब छा थो ॿुधाए ईदीअ जे बारे में। 8 दर्जे जो ही किताब छा थो ॿुधाए। ठीकु आहे त पोइ अचो इन खे आउं तव्हांखे सिर्फ़ु 5 मिंट ॾियां थो इन जी ख़ामोश हिन जी पढ़ाई करियो। ठीकु आहे पंहिंजे दिलि में इन जी पढ़ाई करे वठो त जी तव्हांखे ख़बर पवे। सही आहे। ओके बस ठीक है ओके साथियों हाणे तव्हांजा ग्रुप ऑलरेडी रेडी आहिनि। आउं तव्हांखे हिन जी जेका मश्क आहे इहा थोरी असाइन करण थो चाहियां त जीअं पाण इन खे कंप्लीट करे था वठूं। ठीकु आहे हाणे हिन सबक खां आख़िर में मश्क आहे तव्हां हिन खे ॾिसो। तव्हां सबक पढ़ियो तव्हांखे मालूमात मिली वई हूंदी। ठीकु आहे हाणे आउं तव्हांखे ग्रुप में कमु विरायां थो तव्हां पंहिंजो कमु कंदव। रेडी? अच्छा हीउ जेको सरवाण ग्रुप आहे जिन जो नारो आहे तती थधी काह कान्हे वेल वेहण जी त बाबा तती थधी काह कान्हे वेल वेहण जी सो हिम्मत करियो। अलफ खे तव्हां कंप्लीट करियो। उन में 7 सवाल आहिनि
तव्हां हिकिड़ो सवाल विराईंदो तॾहिं बि आसानी सां जवाब मिली वेंदा। 5 मिंट आहिनि, ठीकु आहे, हिन एक्टिविटी जे लाइ। जी शागिर्द सिंधड़ी ग्रुप आहे, कुझु कजे। सो तव्हां बि हिम्मत करियो। तव्हांजे लाइ बे आहे, बे में दुरुस्त जवाबनि ते तव्हांखे टिक जो निशान लॻाइणो आहे, ठीकु आहे। घणे चूंडाई सवाल आहिनि, इते तव्हां टिक लॻायो। असांजो ग्रुप भिटाई ग्रुप वखण सो विहाए जो पै पुराणो न थिए। बाबा तव्हांजे लाइ आहे जीम, लफ़्ज़ आहिनि, उन्हनि जी माना लिखो ऐं जुमला ठाहियो। जुमला कोशिशि करे सबक में न हुजण घुरिजनि, ठीकु आहे। अच्छा शागिर्द साथियो, ही जेको ग्रुप आहे मेहरान ग्रुप, पढ़ंदा हलो वधंदा हलो वारा, तव्हां वटि आहे दाल जंहिंमें इस्तलाह आहिनि, उन्हनि जी सम्झणी विचा लीक कढोसि। हिन पासे इस्तलाह, हिन पासे सम्झणी लिखो। इस्तलाह लिखी अॻियां हुनजी माना लिखो जेका तव्हांखे ज़हन में अचे, ठीकु आहे न। ग़लती खां बिल्कुल भी न घबरायो, गलत थी सके थो, ठीकु आहे, उन्हनि जी दुरुस्तगी थी वेंदी। तव्हां 5 मिंट में इहो कमु करियो। शागिर्द साथियों, ही धरती ग्रुप वारा जेके चवंदा सिखो सेखारियो, सो हिक ॿिए खे हाणे हे में तव्हां छा कंदा, अब्दुल सत्तार ईदी बाबति जेके ही जुमला आहिनि कुझु, इन्हनि खे तव्हां सही ऐं ग़लत ते निशान लॻायो। सो हाणे तव्हां छा कंदा, ही जेको आहे अब्दुल सत्तार ईदीअ जी वसियत कहिड़ी कई हुन, उहा तव्हां लिखी ॾेखारियो, ठीकु आहे। ऐं हाणे आहे ॿोली ग्रुप जेके चवनि था सिंधी ॿोली, मिठड़ी ॿोली, त बिल्कुलु तव्हां सही फरमायो। हाणे अचो, तव्हां वटि आहे ज़े, हिन सबक में नसीहत कहिड़ी थी मिले असांखे, उहा तव्हां लिखी ॾेखारियो। बाबा 5 मिंट जे अंदरि तव्हांखे कमु करिणो आहे। तव्हां उहो लिखो, भली ग़लत हुजे, दुनिया में का बि शइ ग़लत खां दुरुस्त कोन थी आहे, ठीकु आहे न। हज़रत आदम बि ग़लती कई करे पाण हिते आहियूं, ठीकु आहे न। उनजे करे ग़लती जी गुंजाइश रखो ऐं दुरुस्तगी जो सफ़र जारी रखो। ओके, 5 मिंट पूरा थी विया, तव्हांजो कमु यकीनन थी वियो हूंदो। बाबा तव्हांजे सरवाल ग्रुप कमु कयो आहे, तव्हां हिकिड़ो सवाल विरायो हूंदो। ओके वेल, इहे विराइण सां असल में जेको ग्रुप एक्टिविटी आहे छो कंदा आहियूं, त जी तव्हांखे ख़बर आहे ग्रुप जो सिर्फ़ पढ़ाई सां ताल्लुक़ कोन्हे। ग्रुप जो मतिलबु आहे गॾिजी कमु कयूं, जी पंहिंजा अबा ॾाॾा अॻे ज़माने में कंदा हुआ, ठीकु आहे न। छेड़ूं कंदा हुआ, विंगारूं कंदा हुआ, गॾिजी कमु कंदा। हाणे त हर शइ पैसे ते थी वई आहे, तारीख़ आईंदा आहिनि, ठीकु आहे न। गॾिजी कमु करण सां मसइला हल थींदा आहिनि, ज़िंदगीअ जा मसइला, समाज जा मसइला, मुल्क जा मसइला, ॾुखिया मसइला न हल थींदड़ मसइला बि हल थींदा आहिनि ऐं हिक ॿिए सां मिलण सां राब्ता बहाल रहंदा आहिनि, ठीकु आहे। ॾाढो सुठो तव्हांजो कमु, ठीकु आहे। मूं तक़रीबन तव्हांजो कमु, ओके, ॾाढो सुठो, मूं तक़रीबन तव्हांजो कमु ॾिसी वरितो आहे। ओके वेल एंड गुड, तमामु सुठो। हाणे ॻाल्हि ॿुधो, हाणे हिकिड़ी ॻाल्हि आउं ॿुधायां, जेको पंहिंजो शागिर्दनि वारो व्हाट्सएप ग्रुप आहे, उन में हिकिड़ो त हिन सबक जी जेका पढ़णी आहे न, इहा तव्हां हींअर पढ़ियो हूंदो, पर पढ़ाई जे लाइ तव्हांखे ख़बर आहे त 3 शयूं अहम आहिनि, ठीकु आहे न। पढ़ाई जे लाइ 3 शयूं अहम आहिनि, कहिड़ियूं? हिकिड़ी रवानगी, दुरुस्तगी ऐं इज़हार। वेरी गुड, रवानगी, दुरुस्तगी ऐं इज़हार, इहे 3 शयूं। ऐं उन ग्रुप में ही तव्हांजो सबक पढ़ी सही नमूने कोशिशि कंदुसि पंहिंजे तरफ़ खां सुठे नमूने सां पढ़ी, उहो तव्हां ॾे ऑडियो में मोकिले छॾींदुसि। तव्हां उनखे ॿुधिजो। मूंखे ख़बर आहे सभिनी वटि मोबाइल कोन्हे, पर हिक ॿिए जा दोस्त आहियो, मूं तव्हांजा ग्रुप ठाहिया आहिनि, इन करे हर हिकु ग्रुप में एटलीस्ट हिकु त मोबाइल आहे। सो हिक ॿिए खे ॿुधाइजो बि ज़रूरु, ब्रेक में बि करे था सघो, सुबुह जो सवेर करे सघो था, ठीकु आहे। ओके शागिर्द साथियो, हाणे अचो त पाण अचूं था दिलचस्प पंहिंजी सरगर्मी में। तव्हांखे ख़बर आहे मोबाइल फोन त जिन वटि आहे उहे आदी थी विया आहिनि हुनजा, सही आहे। पर असुल ॻाल्हि हीअ आहे त मोबाइल फोन मां जाम सारो पाण खे पढ़ाई में मदद मिले थी। अचो त पाण अॼु हिकु अहिड़ी एक्टिविटी ॾांहुं हलूं था जंहिंजे वसीले पाण मोबाइल वसीले सुठो जेको आहे सो पाण उन मां फ़ाइदा वठी सघूं था, ठीकु आहे। सो पढ़ूं था, कुझु हिन में शयूं अथव तव्हांखे यकीनन किन दोस्तनि खे ख़बर हूंदी, जेकॾहिं न हुजे त। जी हिकिड़ो आहे गूगल, ठीकु आहे, हिन दौर जो पीर मुर्शिद इनखे चवंदा आहिनि, ठीकु आहे। माण्हू उन खां गूगल इहो सम्झो त अॻिते वारो हिकिड़ो अची वियो आहे जेमिनाई, ठीकु आहे, GEMINI, ठीकु आहे। स्पेलिंग ओके आहे हिनजी कंहिं दोस्त? ओके ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे सो गूगल जेमिनाई खां पोइ अथव चैट GPT, यकीनन तव्हां ॿुधो हूंदो, ठीकु आहे। हाणे हिन या में बि त तव्हां इस्तेमाल करे कुझु तव्हांखे हिकिड़ी सरगर्मी ॾियां थो, तव्हां उहा कंदा। हिननि मां कंहिं बि वसीले मोबाइल मां मतिलबु तव्हां का बि शइ यूज़ करियो, पर जेका सबक में मालूमात पढ़ी आहे इन खां अलावा ईदी बाबति का बि हिकिड़ी ॿी मालूमात तव्हां हिन पंहिंजो चार्ट ते लिखोसि,
ठीक है तव्हांजो जेका अलग हुजे सबक मां न पढ़ी हुजे उहा तव्हां हिन ते लिखंदो ठीक है एक्टिविटी जे लाइ तव्हां वटि 10 मिनट आहिनि हिक ॿिए सां सलाह मशवरो करियो जिन वटि मोबाइल आहे उहे कोशिश करे जेके असांजा दोस्त मोबाइल वारा मोबाइल न आहे जिन वटि उन्हनि जी ज़रूर जेको आहे सो उन्हनि जी हेल्प कनि ऐं उन्हनि खे बि उहो सम्झाइण जी कोशिश कनि त यार हीअं थींदो आहे ठीक आहे न जाम सारनि वटि पंहिंजा मोबाइल आहिनि जेके कुझु दादरा शागिर्द आहिनि या सरहंदी वारा आहिनि कि वरी मूं जहिड़ा जेके आहिनि उन्हनि जे ज़ाहिर आहे त पीउ वटि चाचे मामे वटि घर में एनी हाउ मोबाइल हूंदा आहिनि कंहिं न कंहिं वटि ठीकु आहे तव्हां सिंधी में लिखी सघो था सिंधी में तव्हांखे जवाबु ॾेई सघे थो तव्हां सां सिंधी में ॻाल्हाए सघे थो एतिरो त आसान थी वञे सिंधी पंहिंजी ॿोली वसी ॿोली आहे ठीकु आहे ॾाढो ज़बरदस्त शागिर्द साथियो तव्हां कमु कयो ऐं मूं इहो थोरो नोटिस कयो आहे त कुझु दोस्त अञा बि इंग्लिश में जेका रोमन सिंधी आहे उनखे अप्लाई कनि था ठीकु आहे इट्स ओके ठीकु आहे सिखण जे लाइ पर सिंधी जो कीबोर्ड्स में सुठियूं सुठियूं अची वियूं आहिनि ठीकु आहे न उनखे डाउनलोड करे बि तव्हां जेको आहे आसानी सां करे सघो था मूंखे ॾाढी ख़ुशी थी हिकिड़े ग्रुप में जेमिनाई चैट जीपीटी सां दोस्त ज़बानी पुछो पिए त इहे हिकिड़ी जेका हुई त सरवान ग्रुप वारनि लिखियो हो त ईदी जेको आहे न सदाईं वीचारो ॿिनि कपिड़नि में ज़िंदगी गुज़ारींदो हो ऐं हुननि जेका इमोजी ठाही हुई मूं हिते उदास ॾेखारियो आहे ईदी खे त मुंहिंजा दोस्तो आऊं तव्हांजी थोरो इहा दुरुस्तगी करे छॾियां त ॿिनि कपिड़नि में ज़िंदगी गुज़ारींदो हो पर दुनिया जा जेके बि क़ीमती ज़र्क बर्क लिबास पाईंदड़ माण्हू आहिनि उनखे दुनिया नथी सुञाणे ईदीअ खे सुञाणे थी तव्हां इहो ठीकु आहे अचो त दोस्तो हाणे एक्टिविटीज़ त थी वियूं तव्हां ॾाढो मूंखे ख़ुशि कयो मुंहिंजो बुखार मुंहिंजो ज़ुकाम तक़रीबन जेको आहे कुझु बहितर थी वियो आहे हाणे अचूं था पाण थोरी कचहरी करे वठूं थोरी ॻाल्हि ॿोल अच्छा हाणे थोरो तव्हां तसवुर करियो त ईदी जेको आहे ईदी ज़िंदगी में हिकिड़ो वाक़ियो थियो हुनजी माउ बीमार थी ऐं उन मां हू इंस्पायर थियो ऐं पोइ जेको आहे सो हुन छा कयो जो इहो कमु शुरू कयो तव्हां इन में इहो ॾिठो आहे ठीकु आहे जेकॾहिं ईदी जी माउ बीमार न थिए हा त पोइ छा ईदी ईदी बणिजे हा ओके कोई दोस्त ॻाल्हाइण चाहे थो सर ईदी जी मां बीमार न था ईदी पढ़ी लिखी लाज़मी ॻाल्हि आहे वॾो माण्हू थी वञे ऑफिसर वग़ैरह थी वञे अच्छा तव्हांखे मुमकिन हो त ईदी जेकॾहिं मतलब ऑफिसर थी वञे हा ज़ाहिर आहे उन सां इहो आसो न थिए त शाबाश तव्हां वेही रहो ॾाढी सुठी ॻाल्हि कई सुठा तव्हांजा राया आया थी सघे थो त वापारी थी पिए सघियो या पढ़ी लिखी वॾो ऑफिसर थी पिए सघियो अच्छा सवाल आहे मुंहिंजो जे छा पढ़ी लिखी ऑफिसर थी वञे हा या को वॾो वापारी थी वञे हा ईदी त वधीक बहितर हो या ईदी ही पंहिंजो पाण खे ॿियनि जे लाइ वक़फ़ करे ईदी ईदी बणिजी वियो इहो वॾी ॻाल्हि आहे सर ईदी ईदी बणण बहितर आहे ईदी बणजण तव्हां चओ था बहितर आहे ज़बरदस्त तव्हां ॾाढो सुठी ॻाल्हि कई जी तव्हां कुझु ॻाल्हाइण था चाहियो छा यस सर सर ईदी अगरि सर ईदी न थिया सर वॾो ऑफिसर थिए जाम इख्तियार हुजनि ऐं माण्हुनि जो भलो करे सघे हा सर त ईदी जेकॾहिं ऑफिसर थी हा त अञा बि वधीक हुन वटि अख़्तियार हुजनि हा ऐं हू बहितर करे पिए सघियो ओके वेल डन तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे पर तव्हां ॾिसो था त अख़्तियार न हूंदो जेको माण्हू पंहिंजो पाण खे अर्पे थो छॾे त अज़ ख़ुदि सभई अख़्तियार हुन वटि अची था वञनि सो हुनजे करे ईदी तमामु वॾो माण्हू आहे ठीकु आहे चवंदुसि त तव्हां बि छो त आउं तव्हांखां जेकर चवां तव्हां पढ़ो पिया लिखो पिया वॾा वॾा ऑफिसर थियो सुठा सुठा डॉक्टर इंजीनियर थियो कुझु बि थी वञो पर आउं चाहींदुसि त थोरा थोरा ईदी ज़रूर थियो सॼा न त बि थोरो थोरो ईदी पाण ज़रूर थियो पाण थोरा थोरा ईदी थी सघूं था ठीकु आहे कंहिं माण्हूअ जी मदद करणु कंहिं दोस्त जे सॾ में सॾु ॾियणु त पाण उन तर्ज़ सां पाण थोरा थोरा ईदी थी सघूं था
पर छा तव्हां थोड़ा थोड़ा ईदी थियण जे लाइ तैयार आहियो? के धक लगी हो? अरे इन्हें का हेलमेट नहीं पाया सब रोड ते हादसो थियो आ। मूंखे त डॉक्टर जी ज़रूरत आहे, मलम पटी कंदे मूंखे। छड़ियो पंहिंजो चावनी ही पुलिस जो केस आ, पाण फसी वेंदासीं। छा थियो अथई हिनखे? अरे इन्हें जो हादसो थियो ऐं मथे खे धक लॻो तो अथई। जल्दी खणो हिन हॉस्पिटल वठी वञूं पाण। ही पुलिस केस आ, पाण अजाया फांसी वेंदासीं त मुंहिंजा नंढा बच्चा आहिनि, तव्हांजा नंढा बच्चा आहिनि। ही बि पंहिंजो बच्चो आहे, हिनखे खणो पुलिस सां मुंहुं ॾींदुसि, खणो हिनखे।